असां हाणे उन महफ़िलुनि में वञणु छॾे ॾिनो आहे जिते गैरत जूं ॻाल्हियूं बेगरत कंदा आहिनि। हिकु मुनाफ़िक़ माण्हू खे कहिड़ी ख़बर त इज़त वारो इंसानु केॾो क़ीमती आहे। ज़िंदगीअ में उस्तादु घणो कुझु सेखारींदो आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त उस्तादु सबक़ु ॾेई इम्तिहान वठंदो आहे ऐं ज़िंदगी इम्तिहान वठी सबक़ु ॾींदी आहे। मुंहं ते इज़त, दिलि में साड़ ऐं गैर मौजूदगी में गिला करण वारा माण्हू कंहिंजा बि सॼण न आहिनि हूंदा। पंहिंजनि सां भली न ॻाल्हायो, इख़्तिलाफ़ बेशक रखो, लेकिन कंहिं मैदान में पंहिंजनि खे माराइण लाइ कंहिं दुश्मन जी सिफ़ में बीहणु बेग़रती, बेवकूफ़ी ऐं मुनाफ़िक़त आहे। हिकु कबूतर ऐं कबूतरी वेठा हुया वण ते। पोइ उते ॾिठो त हिकु हमरा अचे थो पियो सुठनि कपिड़नि में, सुठा कपिड़ा उनखे पातल आहिनि, बाक़ाइदे मुंहं में ॼण को वॾो अमीर माण्हू लॻे पियो, इज़त वारो लॻे पियो। पोइ उनखे कबूतरी चयो त कबूतर खे चई हलिया हलूं, इहो अचे थो हमरा असांखे मारे न विझे। कबूतर चयो ॻाल्हि ॿुध, हे माण्हू शिकारी नथो लॻे जो असांखे मारींदो, हिन जो लिबास ॾिस, हिन जा कपिड़ा ॾिस, हिन जो मुंहुं ॾिस, अहिड़ो त लॻे ई कोन थो को ज़ालिम शिकारी जो असांखे मारे, हिन मां छो ख़तरो कयूं। आख़िरकार हिननि इहे ॻाल्हियूं करे वरी पाण में वरी कचहरी में वेही रहिया, कबूतर ऐं कबूतरी। पोइ हमरा जीअं जो हिननि जे भरिसां ई आयो, तीर कमान कड़ी ठका जो कढाई त कबूतर मरी पियो। कबूतर जो मरी पियो त कबूतरी उतां उॾामी सिधो आई उन ई मुल्क जे बादशाह वटि, चई त मां तोरे दांह खणी आई आहियां। चई ॿुधाए। जी मां पंहिंजे मुड़ुस सां वेठी हुयसि कबूतर सां, कचहरी पिया कयूं असां हिकिड़ो हमरा ॾिठोसीं जंहिंखे सुठा कपिड़ा पातल हुया, सुठो लिबास पातल हुयो, मुंहं में सुठो हुयो। असां हिकु उथण वारी कई, पर असां हुनजो जो ॾिठोसीं लिबास हर असां चयो हे माण्हू भलो आहे, हे त शिकारी न आहे जो असांखे मारींदो। जॾहिं उहो वेझो जो आहे त हुन तीर कमान कढी ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियो, कबूतर खे। सभु खे इंसाफ़ खपे। हुन चयो ठीकु आहे। हुन पंहिंजा सिपाही मोकिलिया, चई वञो इन हमरा खे वञी पकिड़ियो, चयो कबूतरी खे चई तूं हुननि सां गॾु वञी ॾस हिननि खे। चई चयो ॾिठो त हमरा कबूतर हथ में हुनखे अचे थो पियो, अचे हुनखे सिपाहिनि पकिड़ियो, बादशाह वटि खणी आयसि। चई ॾे हल हल, तूं कबूतर छो मारियो? चई मां शिकारी आहियां, मुंहिंजो कमु आहे शिकार करणु, त मां कबूतर मारे विधो। हुनखे मादी कबूतरी खे बादशाह चयो त हे शिकारी आहे, शिकार करणु हिन जो कमु आहे, तो पखी मारे, जानवर मारे, शिकारी आहे। चई उहे भली मारे, असांखे को इतराज़ कोन्हे को, पर घटि में घटि लिबास त उहो करे न शिकारनि वारो, ख़बर त पए त हे शिकारी आहे, हे ज़ालिम आहे असांखे मारींदो, ख़बर त पए न असांखे। हिन लिबास भलो पातो आहे, सुठा कपिड़ा पाता अथई ऐं सुठो हिन जो मोह असां चयो त हिकु सुठो माण्हू आहे, जे करे मारे थो त उहो लिबास करणु खपे। मुनाफ़िक़ आहे त जो हे पंहिंजो मोह लिकाए थो वरिते, सुठा कपिड़ा पायूं, हे मुनाफ़िक़ आहे। हाणे इन मुनाफ़िक़ खे जीअण जो को हक़ु कोन्हे। बादशाह हिन जी ॻाल्हि ॿुधी कबूतरी जी, ऐं बादशाह सोच में वेही रहियो। उते जेके माण्हू वेठा हुया सभिनि चयो त वाक़ई बि जेका कबूतरी ॻाल्हि करे थी बिल्कुलु सही आहे, जेको कमु करे थो उनखे उहो लिबास पाइणु खपे। हिन लिबास पातो अमीरनि वारो, सुठनि माण्हुनि वारो, वरी उन में तीर कमान लिकायूं, वरी शिकार करे थो, वाक़ई बि इहा ग़लति ॻाल्हि आहे। कबूतरी सही थी चवे, हे मुनाफ़िक़ आहे। त बादशाह हुनखे चयो जेकर तूं शिकारी आहीं, तूं शिकार करींदो, तोखे लिबास शिकारनि वारो पाइणु खपे। तूं सुठा कपिड़ा छो पाता आहिनि, इहे तूं लाहे छॾ। तूं शिकारी, तूं शिकारनि वारो लिबास करे पोइ तूं शिकार कर, तोखे इजाज़त आहे। आख़िर बादशाह हिनखे चयो तूं मुनाफ़िक़ आहीं, तुंहिंजे लाइ मुनाफ़िक़ जी सज़ा मौत आहे। ओॾी महिल कहारी खे चई खण तलवार, हिन जी मुंडी कपे छॾ, छो जो मुनाफ़िक़ माण्हू खे जीअण जो को हक़ु कोन्हे को। जेकर जेका बि ॻाल्हि करे थो माण्हू सरेआम करे, उन लिबास सां करे। हिन लिबास पातो आहे सुठनि माण्हुनि वारो, उन्हनि खे बदनाम थो करे, ऐं कम वरी हिन जा उहे आहिनि शिकारनि वारा, यानी की मुनाफ़िक़ आहे, ॿ चहिरा थो रखे। इन जे करे हिन खे मारणु ज़रूरी आहे। हुकुम ने कारी हिन क़तलु करे छॾियो। पोइ हुनखे जेको तो क़तलु करे छॾियऊं। सो काफ़ी माण्हू अहिड़ा ई हूंदा आहिनि मुनाफ़िक़, जेके मोह जा मिठा हूंदा आहिनि ऐं कपिड़ा लटा बि सुठा पाईंदव, पर कमु कंदव चमचागिरी वारा। त हिन दुनिया में असां ॾिसूं था अहिड़ा ई माण्हू
जेके ॻाल्हाइण जा भला हूंदा आहिनि पंहिंजनि खे भाकुर विझी वरी गदारियूं कंदा या कंहिं दोस्तनि सां जेको वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे तव्हां चओ सफ़ा को मोतबर माण्हू आहे अमीर आहे पर कम हुननि जा हूंदा मुनाफ़िकी वारा हुननि खे मुनाफ़िकनि खे मिलंदो कुझु बि कोन्हे को सिर्फ़ु हुननि खे ॿोड़ भाॼी जे करे ई माना सुठा सुठा माण्हू माराए वेंदा आहिनि मुनाफ़िकी करे अगरि कंहिंखे बि दुश्मनी करी आहे त सरेआम माण्हू दुश्मनी करे सरेआम दुश्मन थी पए बाक़ी इहो कहिड़ो कमु आहे त हाणे मां तुंहिंजो यार आहियां मां तुंहिंजो माइटु आहियां मूंखां वधीक को सॼणु कोन्हे को अहिड़ा दलबा ॾेई इहे मुनाफ़िकी वारा कमु करणु माण्हू छॾे जे दुश्मनी करे थो त सरेआम करे जे अगरि कंहिंजो को साथ ॾिए थो माण्हू त बि सरेआम साथ ॾिए तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो पसंदि अचे लाइक ऐं शेयर कजो असां पंहिंजो नंबर स्क्रीन ते वरी ॾियूं था हिन वीडियो में बि ॾिसिजो अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो इनशा वरी ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं अस्सलाम वालेकुम।